जय श्री झूलेलाल, जय श्री राम। कई माण्हू मूंखां पुछनि पिया, सवाल करनि पिया कि महाकुंभ में कीअं वञूं? ऐं महाकुंभ में रहण जी व्यवस्था कीअं आहे? ऐं असांखे रूम मिली पाईंदा, कान मिलाईंदा? या पोइ श्री प्रेम प्रकाश आश्रम जे द्वारा जो छावनी लॻी आहे, हुनमें रूम मिली पाईंदा या न? ही सभु माण्हू मूंखां जानकारी पुछनि पिया, पर मां उन्हनि खे रिप्लाई कीअं करां, इन लाइ मां हिकु वीडियो ठाहियो आहे, जंहिंसां तव्हांखे कुंभ जी सॼी जानकारी मिली वेंदी हिन वीडियो में। तव्हां अगरि कुंभ में वञो पिया त तव्हांखे सॼी जानकारी मिली वेंदी कि कुंभ में असांखे कीअं वञिणो आहे, कॾहिं वञिणो आहे ऐं किथे रहणो आहे ऐं कीअं कुंभ में शाही सनानु या सनानु करिणो आहे। सभिनि खां पहिरीं मां तव्हांखे जानकारी ॾियणु चाहींदुसि कि तव्हां शाही सनानु वारे ॾींहुं त बिल्कुलु न वञो कुंभ में। गवर्नमेंट हिकु रूल कढियो आहे, जे ॾींहुं बि शाही सनानु हूंदो हुनखां हिकु ॾींहुं पहिरीं असां रस्ता बंदि करे छॾींदासीं, वॾी व्हीकल आहे। ऐं शाही सनानु जे अॻिले 2 ॾींहंनि तक बि व्हीकल्स बंदि हूंदा अंदरि अचण लाइ। अंदरि अचण जो मतिलबु 1-2 किलोमीटर न, 10 खां 15 किलोमीटर तक तव्हांखे पहिरीं रोकियो वेंदो। अॼु मां जॾहिं वीडियो ठाहियो आहे 30 जनवरी आहे, तव्हां ॾिसी सघो था न्यूज़ चैनल ते मौनी अमावस्या ते केतिरी भगदड़ मची वई, छोकी शाही सनानु त हो ई हो, कुंभ जो मेले जो सभिनि खां वॾो ॾींहुं हो। त मां तव्हांखे पंहिंजी तरफ़ां सजेस्ट करणु चाहींदुसि कि तव्हां शाही सनानु वारो ॾींहुं अवॉइड करो, छोकी उहा बि असल में शाही सनानु जो ठहियलु आहिनि न, उहो महापुरुषनि ऐं संतनि लाइ ठहियलु आहिनि। तव्हां सम्झो असां एतिरी वॾी साधनायूं या एतिरी वॾी तपस्याऊं न कयूं आहिनि कि असां वञी करे शाही सनानु में सनानु करूं, बल्कि पाप या भागीदारी ठाहींदासीं कि मेन संतनि जो। जीअं हाणे ॾिसो मौनी अमावस्या ते आम जनता एतिरी पहुची वई कि संत सनानु न करे पाया मौनी अमावस्या जे ॾींहुं। ही पाण पाप जी भागीदारी था खणे, त पंहिंजे लाइ नॉर्मल डेज काफ़ी आहिनि सनानु करण लाइ। त हाणे फ़िलहालु अॼु 30 जनवरी थी चुकी आहे, हिन रस्ता बंदि आहिनि। गवर्नमेंट मौनी अमावस्या ते एतिरो वॾो सनानु हो 29 तारीख़ जो, ऐं 3 फरवरी जो वरी शाही सनानु पियो अचे। हिन लाइ गवर्नमेंट 27 या 26 खां ई रस्ता बंदि करे छॾिया हुआ, ऐं अॻिले 5 तारीख़ तक हिकु तरह सां गवर्नमेंट रस्ता बंदि करे छॾिया, छोकी 3 तारीख़ जो शाही सनानु आहे। जेतिरा बि माण्हू इकट्ठा थी वेंदा हुननि खे 4-5 तारीख़ थी वेंदी निकिरण में। इन लाइ गवर्नमेंट 5 तारीख़ तक, थी सघे थो ही वधाए 6 तारीख़ तक बि वॾे व्हीकल लाइ रस्ता बंदि रखिया वञनि। हाणे ॻाल्हि अचे थी असां कॾहिं वञूं, त 5 फरवरी तक त तव्हांजे नाले जेके जो बुक न थियल आहिनि ऐं तव्हांजा प्रोग्राम न आहिनि ऐं तव्हां कैंसिल करे सघो था, अगरि तव्हांजा प्रोग्राम ठही बि चुका आहिनि त 5 तारीख़ तक अवॉइड करो। तव्हां 6 तारीख़ जो हुते एंटर करण जी सोचो। हुनखां पोइ बि तव्हां 6 तारीख़ जो जॾहिं एंटर करण सोचो था, 10 तारीख़ तक कर जाओ। मतिलबु 6 खां वठी 10 फरवरी या 11 फरवरी तक तव्हां हुननि जा सनानु करे वठो, छोकी वरी 13 तारीख़ जो वरी शाही सनानु जी तारीख़ आहे ऐं वरी 11 तारीख़ जो रस्ता बंदि थी वेंदा तव्हांजे लाइ। त 6 खां 11 जे विच में, हुनखां पोइ बि तव्हांजी गाॾी थी सघे तो नॉर्मल डेज में वधीक भीड़ अची वेंदी आहे त 10-12 किलोमीटर पहिरीं गाॾी रोकी वेंदी वञे। त तव्हां थी सघे थो हुन टाइम बि तव्हांखे गाॾी रोकी वञे, पर तव्हांखे पहिरीं की शाही सनान जे मुक़ाबले घटि भीड़ मिलंदी। ऐं हुनखां पोइ तव्हांखे ॿी ॻाल्हि ॿी ॿुधाए छॾां, तव्हांजी गाॾी 10 या 12 किलोमीटर या 8 किलोमीटर 9 किलोमीटर पहिरीं रोकी थी वञे, त तव्हां हुते वञी करे पंहिंजी गाॾी पार्किंग में लॻायो, छोकी पुलिस वारे जिते बि तव्हांजी बैरिकेटिंग ते गाॾी रोकींदा हूंदा हुते तव्हांखे ॿुधाए छॾंदा कि हिते पार्किंग ठही पई आहे, तव्हां लॻायो। उहो फ्री पार्किंग गवर्नमेंट जी तरफ़ां कई वई आहे। तव्हां हुते पंहिंजो वक़्तु ज़ाया न करे तव्हां हाल खे पंहिंजी गाॾी लॻायो, छोकी तव्हां पुलिस वारनि सां मथो हलंदा त उहो तव्हांखे कान वञणु ॾींदो, तव्हांजो वक़्तु बि बेकार थींदो। थी सघे तव्हांजो होटल 1 किलोमीटर अंदरि हुजे त उहो तव्हांजी बुकिंग ॾिसी करे तव्हांखे वञणु ॾिए, उहो बि कोई ज़रूरी कान्हे। त तव्हां पंहिंजी गाॾी पार्किंग में लॻायो। हुते ई तव्हांखे कुझु लोकल्स मिली वेंदा जो हिन बिज़नेस करनि पिया, हिकु तरह सां पंहिंजो बिज़नेस ठाहे रखियो अथनि, मोटरसाइकिल ते तव्हांखे वठी वेंदा सिधो संगम घाट तक, छोकी हुते लोकल मोटरसाइकिल हूंदी आहे, उन्हनि खे रस्ता बि सॼा पता हूंदा आहिनि ऐं 2 व्हीलर लोकल लाइ अलाउ आहे, उहो करे सघंदा आहिनि। त उहो बि मां ॿुधो आहे कि थोरी 800-1000 त रेट ॿुधाइनि था, बार्गेनिंग करे 500-600 में अची था वञनि। ऐं हिकु गाॾीअ ते तव्हांजी 2 सवारी, मतिलबु ट्रिपलिंग करे बि खणी वेंदा आहिनि, ख़ुदि हलाईंदा आहिनि ऐं 2 तव्हांजी सवारी वारे सां ट्रिपलिंग करे। उहो 800-700 रुपए में तव्हांजा मनी वेंदा आहिनि, 1000 रुपया घुरंदा आहिनि। उहो तव्हांखे संगम तक छॾे छॾंदा, हुननि जो ई तव्हां नंबर वठी लाहियो, उहो तव्हांखे वापसी संगम खां पंहिंजी गाॾी तक बि छॾे छॾंदा। अहिड़ा घणेई माण्हू हुते बिज़नेस करनि था। या हुते तव्हां लोकल टैक्सी या ऑटो रिक्शा सां तव्हां 2-3 ट्रिपनि में वञी सघो था, जीअं 4 किलोमीटर तक जिते अलाउ हुजे हू वठी वेंदा, वरी हुतां चौराहो पार करे ॿी अंदरि ॿी बैटरी रिक्शा वग़ैरह हलणी हूंदी, तव्हां हुन सां करे ईअं करे पहुची सघो था। त इहो त मैटर अथव तव्हांखे हुते पहुचण जो, दिक़त वारी ॻाल्हि कान आहे। तव्हां सोचो असांजी गाॾी आहिनि, थिएटर तक पहुची वञे त मुश्किल आहे। जीअं असां वियासीं 2 ॾींहंनि बाद त असांजी गाॾी वही हली, छोकी असां वटि मीडिया या हिननि जा कार्ड हुआ, हिन रेफरेंस सां असां अंदरि विया हलीसीं, पर हर केरु न वञी पाईंदो, त पंहिंजो ज़ाया न करे समय पंहिंजी गाॾी पार्किंग में, जिते पुलिस वारा 10-12 किलोमीटर पहिरीं रोकनि था त लॻाए छॾे, हुतां तव्हांखे ॾाढा ई घणेई साधन मिली वेंदा। हाणे अचे थी ॻाल्हि रोकण जी, त मां तव्हांखे ॿुधायां
उते छावनी पंहिंजे सिंधी समाज जी कुझु लॻियल आहिनि, जंहिंमां मेन मुख्य छावनी श्री प्रेम प्रकाश संत मंडल जी लॻियल आहे झूसीअ में 22 सेक्टर सोहम आश्रम जे ठीक पासे में। पर तव्हांखे मां ॿुधायां, हुनजी पहिरीं तारीख़ हुई 2 तारीख़ लास्ट। पर हाणे जीअं जीअं ॿुधणु अचे पियो कि रस्ता बंदि रहंदा, 5 तारीख़ तक थी सघे थो उते उहा छावनी जी तारीख़ 4-5 तक वधाए सघे पोइ। पर हुन लाइ न आहे कि नयो माण्हू केरु अची वञे, जो माण्हू उते रखियल आहिनि त वापसी निकिरी सघनि, हिन लाइ हुन छावनी जी तारीख़ खे वधायो वियो आहे। ऐं कई माण्हू मूंखां पुछंदो आहे असां उते कीअं स्टे करूं। स्टे करण जो हिकु तरीक़ो आहे, तव्हांखे प्रेम विकास संत मंडल जे के बि आश्रम था, जीअं दिल्ली रहियो, बॉम्बे था रहियो, उन्हनि जे आश्रम में वञी तव्हांखे वञिणो आहे, उहो तव्हांखे पास ठाहे ॾींदा। पास ठाहिण जो कारण उन्हनि जो कि तव्हां पास ठाराईंदा त उहा जानकारी प्रयागराज में छावनी में वञी कि हिन तारीख़ जो हिन शहर में माण्हू अचनि था, कि तव्हांखे असुविधा न थिए कि उहो व्यवस्था करे रखनि। छोकी हुते हिकु ॾींहं में रहण जी जो व्यवस्था 8 खां 10 हज़ार माण्हुनि जी आहे। डेट अवेलेबल न हूंदी आहे त हिकु तारीख़ अॻियां वधाए सघंदा कि तव्हां हिन तारीख़ जो न वञो। त मेन असांखे कॉल करण सां, मैसेज करण सां कुझु कोन थींदो। तव्हां प्रेम प्रकाश संत मंडल जे के आश्रम में वञी करे हुतां पंहिंजो पास ठारायो। अची वई, मां ॿुधो आहे बड़ौदा वारे आश्रम जो सतनाम साथी बड़ौदा वारा जी आश्रम जी बि हिकु छावनी लॻियल आहे, उन्हनि जो मूंखे एड्रेस पतो कान आहे। तव्हां बड़ौदा रहियो था या हुन जे आसे पासे, तव्हां हुतां रेफरेंस सां पतो करे सघो था उन्हनि जी छावनी किथे आहे। शायदि 17 खां 18 सेक्टर जे आसे पासे लॻी आहे। बाक़ी 1-2 आश्रम ॿिया बि आहिनि सतना वग़ैरह जा, पर मां ॿुधो नंढे स्तर ते आहे, पर आहे। पर हुननि जी तारीख़ बि मूंखे लॻे थो 7, 8, 10 तारीख़ जे आसे पासे आहे। मतिलबु तव्हां हाणे प्लान ठाहे पियो त हीअ त सोचे हलो कि समाज जी तव्हांखे कहिड़ी बि संतनि जी हाणे छावनी मिलणु मुश्किल आहे, छोकी 5-6 जो रस्ता खुलंदा। हुन खां पोइ हुननि जो इहा आहे वापसी वञण वारनि खे न बाक़ी छावनी समेट ॾिनियूं, त तव्हांखे हाणे हुते रहण लाइ मिले मुश्किल आहे, छोकी तव्हांखे पंहिंजो प्रबंध करे अचिणो पवंदो। इहा त थी वई छावनियुनि जी ॻाल्हि। ऐं ॿी तव्हांखे थोरी सी ॻाल्हि माण्हू थोरो कंफ्यूज इन सेक्टर छा आहे। ॾिसो, कुंभ जो मेलो नदी किनारे लॻियो आहे, त सम्झो कि 20 खां 25 किलोमीटर जी नदी जे किनारे ॿिन्हिनि तरफ़ सेक्टर ठाहिया विया आहिनि कि तव्हां हिन तरफ़ खां जे आगरा हिन साइड खां चलो कानपुर का जो पहिरीं था संगम खां पर पए उते 1, 2, 3, 4, 5 ऐं झूसी एरिया जो नदी जे हुन तरफ़ आहे, पुल पार करे वञिणो पवंदो आहे। उनमें शायद 15, 16, 17, 18, 19, 20, 21, 22। ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे पंहिंजो श्री प्रेम प्रकाश आश्रम छावनी लॻियल आहे संत मंडल जी, उहा ॾाढी सुठी जॻह, सुहिणी जॻह लॻियल आहे। साम्हूं जो तव्हांखे गंगा मैया जा दर्शन थियनि था, उहो संगम थी करे थी अचे। मां सम्झा थो 1/2 किलोमीटर पुठियां संगम आहे। अन्य क्षेत्र बि लॻे पियो। साईं इहा दुआ आहे कि पंहिंजे सिंधी समाज खे माण्हू हिन कारण सां गौरव जी ॻाल्हि आहे, सनातन धर्म लाइ बि गौरव जी ॻाल्हि आहे। हुते बिना रोके सम्झी सुबुह 7 खां चालू थिए थो, राति 11-12 तक भंडारा रहनि था खुले, अन्य क्षेत्र सभु मिल आहे। त इहा त ॻाल्हि थी वई रहण जी। हाणे तव्हांखे मतिलबु 5 खां पोइ वञो, पंहिंजी व्यवस्था ख़ुदि करे अचणी पवंदी तव्हांखे, इहा त पकी ॻाल्हि। कई माण्हू पुछंदा आहिनि मेला क्षेत्र में होटल। ॾिसो, मेला क्षेत्र में कहिड़ो बि होटल कान ठहियल आहे। मेला क्षेत्र में सिर्फ़ु छावनी लॻी पई आहिनि महापुरुषनि ऐं संतनि जी। उहो बि हुनमें हुननि खे रहण लाइ मिलंदो आहे जो हुननि महापुरुषनि संतनि सां कोई कॉन्टेक्ट में हूंदो आहे, या हुननि जो आश्रम जा सेवादारी या हुननि जे आश्रम जा ई श्रद्धालु हूंदा आहिनि। छोकी हर आश्रम जा पंहिंजा श्रद्धालु ॾाढा हूंदा आहिनि। ऐं कुझु संतनि पंहिंजे लाइ खुले में टेंट लॻाए छॾिया आहिनि माण्हुनि लाइ, त हुनमें एतिरी भीड़ आहे, छो दुनिया जो एतिरो वॾो मेलो आहे कि पाण सोचो कि पाण खे व्यवस्था मिली वञे उथण वारी कान। तव्हां ॾिसंदा हूंदो आम वीडियोज़ में माण्हू रोडनि ते लॻाए सुता पिया आहिनि। इहा त थी वई हिन जी ॻाल्हि। तव्हांखे होटल जो मिलणो, उहो तव्हांखे ॿाहिरि मिलणा। जीअं सम्झो कि मेला क्षेत्र खां 1.5-2 किलोमीटर जो ॿाहिरि जो रोड जो पक्का पहिरीं खां ई आहिनि होटल, हुनमें मिलणा। पर हुनमें बि तव्हांखे समस्या, हुते होटल जे रेखनि 8-8, 9-9 हज़ार जे होटल जी वैल्यू 500 हज़ार रुपए जी आहे, हुन रूम ॾिबो 6-6 हज़ार रुपए में, 7-7 हज़ार। शाही वारे सनान वारे ॾींहुं त 15-15 हज़ार, 20 हज़ार करे था सराए। त होटलनि जी त इहा से पार वठो त 5-6, 7-8 किलोमीटर पर, त तव्हांखे उहो 2-2.5-3 हज़ार में रूम मिली थो वञे, 2 या 3 ॼणनि लाइ। हीअ त थी वई होटलनि जी ॻाल्हि। ऐं हा, हिकु माण्हू मूंखे पुछो कि भई हमने टेंट देखे हैं। असां टेंट ॾिठा आहिनि जो छावनी क्षेत्र में ई आहिनि, मतिलबु छावनी क्षेत्र मतिलबु मेला क्षेत्र में ई आहिनि, नदी जे आसे पासे, गंगा मैया जे आसे पासे। पर हुननि पंहिंजा रेट करे रखिया आहिनि 20-20, 25-25, 30-30 हज़ार। उहो बि पहिरीं बुकिंग थी वेंदा आहिनि, त उहो त पाण बेकार ई आहे। हुन पुठियां पयूं कई आहिनि त लख रुपया पर डे करे रखियो आहे। हाणे मेन अचे थो, ॾिसो, पहिरीं तव्हां वञण जी त तव्हां ॾिसी लाथी कि शाही सनान वारे ॾींहुं न वञिजो, या त तव्हां 6 खां 10, 11 तारीख़ जे विच में थी अचो, या पोइ तव्हां 17 तारीख़ खां वञी करे 22-23 तारीख़ जे विच में थी अचो, छोकी 27 में वरी महाशिवरात्रि जो स्थान आहे। हीअ त ॻाल्हि थी वई ख़तमु, कॾहिं वञो। ऐं ॿी अगरि तव्हांखे 15 किलोमीटर पहिरीं रोकनि था, इहो बि मां तव्हांखे ॿुधाए सघंदा आहियां, ऑटो टैक्सी करे 2-3 राउंड में हुते पहुची सघो था, या के व्हीकल 2 व्हीलर वारे खां तव्हां संपर्क करे वञी सघो था। मूंखे नंबर मिलणो त मां तव्हांखे डिस्क्रिप्शन में ॾेई छॾंदुसि या ॿुधाए छॾंदुसि। इहा त थी वई ॻाल्हि ख़तमु ई।
हाणे चओ रहण जी त तव्हांखे मां ॿुधाईसीं। मुंहिंजो हिकु पर्सनल एक्सपीरियंस आहे, प्रयागराज माण्हू हिन वक़्तु वञेव मेन सनानु करण लाइ महाकुंभ में, त हुते रहण जी करणी न खपे माण्हू खे, छोकी माण्हू या त कानपुर या पोइ प्रयागराज खां 30-40 किलोमीटर हाईवे ते रूम ॻोल्हे लाइ ऐं रुकी रहे। ॿिए ॾींहुं नेक्स्ट डे अर्ली इन द मॉर्निंग 4 बजे पंहिंजे रूम खां निकिरे, जिते पुलिस वारा प्रयागराज में रोकनि था उते रुकी वञे, ऐं हुतां ऑटो टैक्सी या पोइ जो 2 व्हीलर हलनि पिया पंहिंजो बिज़नेस करे वेठा आहिनि, हुननि सां संपर्क करे उहो पंहिंजो घाट तां सनानु करे वापसी 4-5 बजे तक पंहिंजे व्हीकल ते अची करे हुन राति जो ॿाहिरि हुन होटल कयो आहे हुते वञी रुकी पियो। उहो त बेस्ट, सभिनि खां बेस्ट इहो ई आहे। या प्रयागराज में जिते तव्हांखे पुलिस वारा वञण था ॾियनि, जिते तक तव्हांखे हुते पंहिंजी गाॾी लॻाए आसे पासे हिकिड़ो होटल ॻोल्हे लाहियो, जो 10-12 किलोमीटर पहिरीं तव्हांखे पुलिस वारा रोकनि था, ऐं हुतां आराम उहो ॾींहुं हिते स्टे करो। अॻिले ॾींहुं सुबुह 4 बजे अर्ली इन द मॉर्निंग निकिरो, तव्हांखे ॾाढा साधन मिली वेंदा संगम घाट तक, तव्हां वञी था सघो सनानु करे ॿारहें 1-2 बजे तक आनंद वठी करे। छावनी बि खुलियल आहिनि, त हुन में पंहिंजे छावनी में दर्शन करे करे करणु चाहियो था त पंहिंजे गाॾी तक या पंहिंजे होटल तक अची वञो, ॿिए ॾींहुं हुतां निकिरो। कई माण्हू कान आहिनि कि क्वेश्चन कि भई असां काशी या वञूं या अयोध्या वञूं, मुंहिंजो चवणु आहे हिन वक़्तु तव्हां अवॉइड करो। हुन वक़्तु एतिरी भीड़ आहे, छोकी जितां ही मेलो सिर्फ़ु हिंदुस्तान वारनि लाइ न, पूरी दुनिया में जिते जिते सनातनी रहंदा आहिनि सभिनि लाइ मेलो महत्वपूर्ण आहे, छोकी दुनिया में सभिनि खां वॾो मेलो ई आहे। त हर माण्हू सोचे थो अचे कि महाकुंभ में वञा थो त पासे में 200 किलोमीटर ते दायरे में इहे काशी बि अचनि था ऐं तव्हांजो अयोध्या बि अचे दर्शन करे था अचूं। हुन वक़्तु बि हुते बि एतिरी भीड़ थी चुकी आहे, तव्हांखे ॾाढी प्रॉब्लम थींदी। अगरि तव्हां ॿी बार अॻियां अची सघो था काशी या अयोध्या लाइ, त हिन बार सिर्फ़ु महाकुंभ करे तव्हां वापसी पंहिंजे घर पहुचो, उहो बेटर अथव। त तव्हांजी 2 ॻाल्हियूं मेन थी वयूं। 5-6 तारीख़ खां पोइ तव्हांखे वञण जो आहे त छावनी जो मन हटाए वञिजाओ, उते तव्हांखे वेहण जी व्यवस्था कान मिलंदी, रहण जी बि कान मिलंदी, छोकी उते उहो पंहिंजो वापसी समाप्ति जी ओर हूंदा ऐं पंहिंजी समेटनी हूंदी छावनी। ॿी ॻाल्हि, तव्हांखे पुलिस वारा रोकनि था, काई दिक़त कान्हे, हुते गाॾी लॻाए, तव्हांखे साधन ॾाढा था मिलनि, या त बैटरी रिक्शा तव्हांखे 2-3 पॉइंट में तव्हां हुते पहुची वेंदव, या पोइ पंहिंजे 2 व्हीलर सां संपर्क करे पहुची वञो, इहा ॻाल्हि बि ख़तमु। रहण जी त तव्हांखे ॿुधाए छॾी। हाणे तव्हांखे आहे के तारीख़नि में वञो, वरी थो ॿुधायांव। 5 तारीख़ तक 3 तारीख़ वारो शाही सनानु, 5 तारीख़ तक मितीनो जो मामिलो, 6 तारीख़ तव्हां वञण जी सोचो, ऐं 10-11 तारीख़ ते उते वापसी निकिरण जी सोचे वठो। उहो त थी वियो लास्ट पंधु, छोकी वरी 13 जो वरी शाही सनानु आहे, 12 खां रस्ता बंदि थी वेंदा ऐं ॾाढी भीड़ थी वेंदी। वरी तव्हां ॿी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां कि पोइ 15 तारीख़ ताईं इहो निपटी वञो, 16 खां पोइ वरी वञी सघो था फरवरी में तव्हां। ऐं शिवरात्रि जो शाही सनानु ईंदो आहे, उहो बि वॾो शाही सनानु आहे, इन लाइ 22-23 तारीख़ तक तव्हां वापसी अचण जी सोचे वठो कि हिन विच में वञिणो आहे। इहो अथव। उमेद करां थो तव्हांखे सॼी जानकारी मिली वई हूंदी महाकुंभ जे मेले जी, ऐं तव्हांखे इन सां ॾाढी मदद मिलंदी। सुठी लॻी त वीडियो ॿिए खे बि शेयर करे छॾिजो, उन्हनि खे बि दिक़त न थिए। जय श्री झूलेलाल। सतनाम साखी, सभी संतनि जी जय हुजे।